तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। जॾहिं बि बुरो वक़्तु अचे त माण्हू सब्र करे, बुरो वक़्तु त गुज़री वेंदो, उन खां पोइ सुठो वक़्तु बि ईंदो आहे। पर असां इंसान जेके हूं न, निंढड़ी सोच रखंदा आहियूं ऐं सम्झी न आहियूं सघंदा। उन बि हिकिड़ो कुदरत जो को राज़ हूंदो आहे, उन बि इंसान जी भलाई हूंदी आहे। जॾहिं को बुरो वक़्तु ईंदो आहे, ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, त उन बि इंसान जी भलाई हूंदी आहे, पर असां सम्झी न आहियूं सघंदा। हिकु ग़रीब शख़्स हुयो, काठियुनि जो वापारु कंदो हुयो। पोइ काठियूं जो ख़तमु थी वियूं जूई तर में, त हुन चयो हाणे खाइण खां कुझु कोन्हे को। छा कंहिंजो 2-3 हुया जानवर हिन वटि, हिन चयो इन्हनि खे भला वञी खपाए अचां। उन जानवरनि खे काए वियो पीड़ी ते, उतां खपाए जॾहिं मोटियो त हिन खे बि सिजु लहण वारो थियो। अचे पियो मोटियो त रस्ते में हिन खे कुझु धाड़ियल मिलिया। जन हिन खां सॼो सामान फुल लुट करे, जेको सामान हुयो त खाइण पीअण जो या जेके पैसा ॾोकड़ सभु हिन खां फुरे विया। हिन खे उते फिटी करे हलिया विया। हाणे हिन खे जेका मार कुट बि हुननि कढी, जो न पियो हुजे सामान। घणा माण्हू ईअं हूंदा आहिनि, सामान न आहिनि ॾींदा। आख़िरकार परेशान थी वेही रहियो, उते वेठो रोए पियो कि हाणे छा कयां। हुया जेके जानवर, उहे बि खपाए आयुसि, उहे बि हे फुरे विया। हाणे छा खाई, छा मां घर वञा, ॿारनि बचनि खे छा वञी ॾसियां त पैसा मूंखां फुरिजी विया। उहे बि बुख ते वेठा आहिनि। ईअं वीचारो रोअंदो अचे पियो। रस्ते में हिकिड़ी झूपड़ी आहे, उते हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो आहे। हे बि लड़ी वियो ओॾे वियो त हिकिड़ो बुज़ुर्ग आहे जेको इबादत में मशगूल लॻो पियो आहे। ऐं उते सलाह वराई। हिन बुज़ुर्ग जे पेरें पियो, हुन हथु ॾेई। बुज़ुर्ग हिन खां पुछा कयो, चई छाकाणि रोई थो पियो। चई बुज़ुर्ग ॻाल्हि न पुछा कर। चई ॿुधाए न, ॿुधाए त ॻाल्हि छा आहे। चई मां सफ़ा ग़रीब मिसकीन आहियां, मुंहिंजो गुज़र सफ़र न पियो थिए। 2-3 जानवर हुया, उहे मां खपाए पैसा ॾोकड़ सामान खाइण पीअण वठी अचां पियो, मूंखां धाड़ियल फुरे विया रस्ते में। हाणे मुंहिंजा बच्चा बि बुख ते आहिनि। हाणे मां अॼु परेशान थियो आहियां त मां घर वञी कीअं ॾिसां वञी पंहिंजे बचनि खे बुख ते। त इन लाइ रोआं थो। चई जेको बि थींदो आहे त सुठे जे लाइ ई थींदो आहे, जेको थियो भलो थियो। चई बुज़ुर्ग तव्हां छा था चओ, मुंहिंजो सभु कुझु लुटिजी वियो, तव्हां चओ था इहो भलो थियो सुठो थियो। चई बुज़ुर्ग हिन खे चयो, मां तोखे हिकिड़ी नंढड़ी कहाणी ॿुधायां त उहा तूं ॿुध पहिरियों, पोइ हिन जो हल मां तोखे ॿुधायां थो। चई ॿुधाए। चई हिकु ॻोठ में वॾी बोड अचे वई, सैलाब आयो। उतां हर कंहिंजा हंध टपड़ सभु कुझु लुड़ी विया। को अनाज हर कंहिंजो लुड़ी वियो। उन ई ॻोठ में हिकु हारी रहंदो हुयो, उनखे हिकु पुटु हुयो। पोइ उहे बि वीचारा फथड़ी फथड़ी वञी कंहिं मथां इहे दड़े ते वेठा, उतड़े सभु कुझु हुनजो लुड़ी वियो। हाणे हुन सां गॾु उते पंहिंजो पुटु हुजे त ज़ाल। सो हिन चयो त सभु कुझु असांजो लुड़ी वियो, हाणे छा खाईंदासीं, छा पीअंदासीं। हिते हिन खे पंहिंजे पुट चयो, चई बाबा जेको बि थींदो आहे भले जे लाइ थींदो आहे, ॾाढो भलो थियो इहो। चई भलो थियो। उन ते हुनजो हारी कावड़ करे पंहिंजे पुट खे 8-10 जेको चयो लतूं मुकूं हुयूं। चई त भलो थियो इहो, सभु कुझु लुड़ी वियो। चई बाबा इन बि का चङाई का भलाई हूंदी आहे, जो बोड आहे सभु कुझु लुड़ी वियो। हिते वरी हारी हिन खे मार कुट ॾिनी। आख़िर हुन छोकिरे छा कयो, हुन बोड वारे पाणी में घिड़ी उतां खां ठका ॾिनई। जो पीउ हुनखे मारे पियो, हारी जो पुटु त हलियो वियो। कुझु देरि खां पोइ उते हिकिड़ो अमलो अचे पतो हुकूमत जो, जन अचे ॿेड़ियुनि जे वसीले हिननि खे कढियो उतां। जेका 1-2 रिली जा 1-2 पेती हुयनि बतल, उन्हनि सूधो हिननि खे ॿाहिरि कढियो। हिनखे पंहिंजी ज़ाल चयो त असांजो पुटु चए पियो न जेको बि थियो भलो थियो, त बचाइण वारा आया न, असांखे चई बचाए ॿाहिरि कढी आया न। चई इहो त हिननि जो कमु आहे, हुकूमत जो असांखे बचाइणु। खाईंदासीं पीअंदासीं छा, असां वटि त अन्न जी त पार्टी बि कान्हे का। चई वञ हितां ॾिस, वञी पंहिंजा मिट माइट जा जेके माण्हू आहिनि, वञी उन्हनि मां अचु वठी अचु, कुझु खाऊं पीऊं। वियो उन्हनि ॾे, उन्हनि ॾिनो हिनखे। हाणे इहो बि त 2-3 ॾींहं खाइजंदो। हिन खे चई इहो बि त 2-3 ॾींहं हलंदो, पोइ छा थींदो। न असांजे घर आहे न घाट आहे, सभु कुझु लुड़ी वियो। चई हाणे हीअ कर, तूं बि वञी किथे वञी को ॾिस, को कमु को कार। हे वियो कमकार जे लाइ, पर कमकार हिनखे कोन मिलियो। मोटी आयो, अचे ज़ाल खे चई त कमकार कोन मिलियो। चई बसि इन बि अलाह जो को राज़ आहे, तूं कोशिशि त कई, जेको थियो आहे भलो थियो।
चई तूं बि वरी चई पुट वारी ॻाल्हि थी कई, जेको थियो भलो थियो। हिते ज़ाल हिनजी चुप करे वेही रही। उन खां पोइ हुते वेठो हुजे हिकिड़ो अलाह जो वली अचे निकितो उतड़े, उन बोॾार सां मिलंदो पियो वञे। हिन उनखे ॿुधायो हक़ीक़त पंहिंजी, चई तूं अलाह जो दरवेश आहीं, असांजो सभु कुझु लुड़ी वियो, ॿियो त ठहियो मुंहिंजो पुटु, मां हुनखे चंबा हणी घर मां कढी छॾियो, उहो बोॾे पाणी में ठका ॾियो, ख़बर न अलाए काॾे हलियो वियो, मुंहिंजो सभु कुझु हलियो वियो, मूं वटि खाइण कान कोन्हे को, सभु कुझु असांजो ख़तमु थी वियो। उन हिनखे बुज़ुर्ग चयो जेको बि थियो आहे त सुठो थियो आहे, इन बि का तव्हांजी का चङाई आहे। चई वाड़े बुज़ुर्ग वाह जो तूं वली अलाह जो, जेको थियो भलो थियो। चई इहो ॾुखियो टाइम आहे, इहो बि वेंदो गुज़री। चई वाह जो तूं वली आहे, जेको थियो भलो थियो। चई इन बि का अलाह जो को राज़ आहे रखियलु। हाणे तव्हां हीअं कयो, जे पाणी गुज़री वियो पोइ लही वेंदो, तव्हां पंहिंजा गाह धा लुणी उतां पंहिंजा मन धन पंहिंजा ठाहियो ऐं फसल पंहिंजो कयो, अलाह ॾींदो तव्हांखे। इन में को कुदरत जो को राज़ रखियलु आहे। वली त हलियो हिननि खे दुआऊं ॾींदो। उन खां पोइ उते हिननि तंबू वग़ैरह हणी गुज़ारो कयो, पाणी लथो कुझु ॾींहंनि खां पोइ, हे वरी मोटी विया पंहिंजे ॻोठनि ॾे। उते हिननि वञी फसल बि कयो, कख पन खणी पंहिंजा घर बि ठाहियऊं। हाणे हिते सुबुह थिए पियो, वञे पियो शहर जे कमकार खां, कमकार मिले कोन पियो, वरी परेशान थी मोटी, वरी मिट माइटनि खां पिनी सिनी वरी बड़े माना गुज़ारो कनि पिया। हिते परेशान लॻो वेठो। ज़ाल हिनखे चयो, चई ॻाल्हि ॿुध, तूं कोशिशि कंदो रहो, करे न करे त कमु तोखे मिलंदो। वरी हे वियो, उते हिकिड़ो हिनखे सेठ मिली वियो, सफ़ा वॾो पैसे वारो हुयो। उन हिनखे चयो तूं मूं वटि कमु कर, ऐं मूं वटि हिकिड़ो घरु ख़ाली बि पियो आहे, अगरि तूं पंहिंजा ॿार वठी अचे रहाई त उहो ई मां तोखे ॾींदुसि। हिन चयो न मां पंहिंजे ॻोठ में वेठो हूंदो, मां पंहिंजो मन ठातो आहे कख पननि जो, मूंखे कम ते बीहार। हिनखे पघार बि सुठी जी ॾिनई, हिन कम ते बीहारियईं। पोइ 5 ॾींहं 8 ॾींहं ॻोठ अचे पियो, चकर ॾेई पियो वञे। होॾो फसल बि तयारु थियो, पर फसल में मज़ो अहिड़ो न कयो, बोॾियूं मारियल ज़मीनूं हुयूं, सो हिन जा कर्ज़ पखा उहे बि कोन लथा। हिनखे पंहिंजी ज़ाल चयो तूं हाणे महिनत कंदो रह, हिते कम ते लॻल आई, अलाह मालिक कर्ज़ बि लही वेंदा। ईअं टाइम गुज़रंदो रहियो, 7-8 साल गुज़री विया। उन खां पोइ हिकु हमरा आयो, हिन बि जेसि ताईं पंहिंजो घर दर बि ठहिरायो, जेका पघार मिले थी बचति करे। हिकु हमरा आयो, अचे हिन जो दर खड़काई, राति जो टाइम हुजे। हिन ज़ाल मुड़ुस उथी दर खोलियो, चई केरु आहे राति जो? ॾिठो त हिकिड़ो नौजवान छोकिरो आहे, गाॾी में आयो ऐं हिकिड़ो थेलो साण अथसि। अचे चई अचे वठे पंहिंजे अमड़ खे, अमा कीअं त? हुन चयो तूं केरु आहीं? चई तव्हां मूंखे नथा सुञाणो, मां तव्हांजो पुटु आहियां, जो बोर्ड में तव्हां मूंखे जो चंबा हणी घरों कढी छॾियो। पोइ त ॾाढा भाकुर। चई तूं किथे आहीं? चई मां हितो हली वियुसि पोइ शहर में, उते वञी मां महिनत मज़दूरी कई, 5 रुपया थिया। पोइ उते मां दुकानु खोलियो, दुकानु खोले उते मां हाणे जेको त वॾो वापारी बि थी वियो आहियां। हीअ गाॾी वरिती अथमि, उते घर बि ठहिरायो अथमि। हाणे मां आहियो तव्हांखे वठणु, हाणे हलो मूंसां गॾु हली रहो। त उन हारी जेको त ज़मीन ते वेही रहियो, मथे हथ खणी, चई मुंहिंजा मालिक, जो कुझु बि तूं कयो भले जे लाइ ई कयो हुयो। जे अगरि बोर्ड न अचे हा, मां पंहिंजे छोकिरे खे चंबा न हणां त शहर हे न वञे हा। हिनखे शहर वियो, हे उतो वॾो माण्हू थी मोटी आयो, माना गंज कमाए आयो, ऐं मां बि हिकिड़े सेठ वटि बीह रहियो, उते मूंखे सुठी पघार मिले थी। वाह मुंहिंजा रब वाह, इन बि तुंहिंजो को राज़ ई रखियलु हुयो। ओॾी महिल असांजूं त गंढियूं या 2-3 मण अन जा लुड़ी विया, पर हिन महिल त असां जेको त वॾे अमीरनि में शुमार था थियूं। हाणे असां वटि बि गंज थी वियो, शहर में घर थी वियो, कार गाॾियूं अची वियूं, असांखे त कॾहिं गॾु बि कोन हो चइण खां। ए मुंहिंजा मालिक शुकुरु आहे तुंहिंजो, जो कुझु तूं करी थो असांजे भले लाइ ई करी थो, पर असां हिन राज़ खे सम्झूं नथा। हिन ॿुधायो उनखे काठिन वारे खे, चई सम्झी में चई इहो जो कुझु बि थींदो आहे, बुज़ुर्ग हिनखे चयो भले जे लाइ थींदो आहे। चई तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर मां हिन महिल ॿारनि खे बि छा ॾियां हाणे? चई ॿारनि खे तूं छा ॾींदे? चई हली आहे। बुज़ुर्ग वठी वियो त मन में अंदरि वठी वियो, उतां हिकिड़े पथर हिनखे नई, हिन काठिन वारे खे, जंहिंमां फुर लुट थी वई। चई हे वटि पथर, जे हिनखे तूं वञी खपाईंदे त बि तोखे जेको त करोड़ रुपया मिलंदा। चई मगर बुज़ुर्ग हिन पथर में आहे छा, कहिड़ी शइ उहा? चई पथर थी पारस, जंहिं बि लोह जी शइ खे तूं हणंदे त उहो सोन थी वेंदो।
जे त तुंहिंजी त महिरबानी हिते ख़ुशी मूं मापे कोन पियो ऐं ज़मीन ते वेही मथे हथ खणी चई मुंहिंजा मालिक तुंहिंजा लख अहसान। मां जानवर खपाए उतो मोटियो अचां पियो, उहो खणी मां साल 2 साल खणी खावां, जेके धाड़ियल आया मूंखां फुल लुट करे विया। ऐं मां रोअंदो आयुसि, रोअंदो आहियां ॾिठो मुंहिंजे बुज़ुर्ग ॾे त लड़ी आयुसि, जेकर मूं वटि पैसा ॾोकड़ हुजनि हा त मां बुज़ुर्ग ॾे न अचां, मां त थूरो ॾे वञा हा। पर मूं फुल लुट थी मां बुज़ुर्ग जे पेरनि ते जे किरी पियुसि त बुज़ुर्ग मूंखे अहिड़ी शइ ॾेई छॾी आहे जो मुंहिंजो 7 पीढ़ी बि कोन खुटाईंदियूं। वाह मुंहिंजा मालिक वाह, हर शइ में तुंहिंजो राज़, जेको तूं कंदो हुई असां इंसाननि जी भलाई लाइ ई कंदो हुई, पर असां इंसान सम्झी न आहियूं सघंदा। इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ ऐं पोइ देरि जो ईंदी आहे। सो दोस्तो, जेको बि ॾुखियो टाइम ईंदो आहे त माण्हू सब्र करे, जेको बि ॾुखियो टाइम ईंदो आहे त उन में का भलाई हूंदी आहे, पर इंसान जी निड़ी सोच आहे त सम्झी न आहियूं सघंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उहो पारस खणी वियो ॻोठ वञी, लोह खणी करोड़पति थी वियो। उहो जेको हारी बोर्ड में हुयो त उहो उते करोड़पति थी वियो। जो कुझु बि थींदो आहे उन में अलाह जो राज़ हूंदो आहे ऐं इंसान जी भलाई लाइ ई थींदो आहे, पर असां इंसान सम्झंदा न आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।